पंहिंजे माज़ीअ खे पंहिंजे हाल ऐं मौजूदा लम्हनि ते हावी थियण न ॾियो ऐं न ई पंहिंजे मुस्तक़बिल खे। जेको थियो उहो त गुज़री वियो। जंहिं ग़लतीअ जे करे तव्हांखे तकलीफ़ मिली उन मां सिखो ऐं अॻिते वधो। अगरि तव्हांखे बेगुनाह कंहिं माण्हूअ खां तकलीफ़ मिली ऐं अॼु बि उन जी नफ़रत में पिया सड़ो था, उहा कहानी ऐं उहो वक़्तु यादि करे जंहिं वक़्त में तव्हांखे तकलीफ़ मिली ॾुखी था थियो त इहा उन्हनि माण्हुनि जी जीत आहे जंहिंखां तव्हांखे तकलीफ़ मिली। अगरि तव्हां जीत हासिलु करणु चाहियो था त तव्हांजे आॾो हिकु सुहिणो मुस्तक़बिल पियो आहे। अॻिते वधो, पंहिंजी पुठीअ तां इहो माज़ीअ जे ॾुखनि जो बोझ लाहियो त जीअं आज़ादु थियो। माज़ीअ में मिलियल ॾुखनि जे लम्हनि खे पंहिंजे दिमाग़ में अचण जी इजाज़त ई न ॾियो। अलाह जी ॾिनल ज़िंदगी ऐं नेमतुनि जो प्रेज़ेंट मूवमेंट में मज़ो वठो। नंबर 2, मशवरा ॿुधो। अगरि तव्हांखे सही लॻनि त सही, न त माण्हुनि जे भउ खां उन्हनि ते अमल न कयो। अगरि तव्हां आज़ादु जीअणु चाहियो था त इहो बि हिकु क़िस्म जो क़ैद आहे। सुस्त न थियो, तव्हांजी ज़िंदगी आहे, माण्हुनि जी न। कुझु बि करण खां अॻु में पंहिंजो पाण खां सुवाल पुछो त जेको हीउ अमल करे रहियो आहियां उहो अॻिते हली कहिड़ो नतीजो ॾींदो। छा इहो करणु मुंहिंजे मक़सद जे लाइ ज़रूरी आहे? 3, महदूद सोच। मसलन तव्हां कंहिं कम जी शुरूआति कयो ऐं को माण्हू तव्हांखे अची चए त हीउ तूं नथो करे सघें या हीउ नामुमकिन आहे। तव्हां उन जी महदूद सोच जे आॾो पंहिंजी सोच खे महदूद न बणायो। तव्हां उनखे जवाबु ॾियो त दुनिया में कोई बि कमु नामुमकिन न आहे ऐं अहिड़ी काई बि शइ न आहे जंहिंखे हासिलु करे नथो सघिजे। मूंखे दुनिया जी काई बि ताक़त उन रस्ते ते हलण खां नथी रोके सघे जेको रस्तो मुंहिंजे मक़सद ॾांहुं वेंदो हुजे, सवाइ मौत जे। इहो त तव्हां सिर्फ़ु हुनखे चयो, पर हिन जो फ़ाइदो इहो थियो जो हाणे तव्हां हर शइ खे मुमकिन हुजण जी नज़र सां ॾिसो था। हाणे तव्हां दुश्मन खे बि काबू में करे वेंदो जो तव्हांजी सोच हाणे लिमिटेड न बल्कि अनलिमिटेड थी वई आहे। नंबर 4, रिलेशनशिप। दुनिया जो सभ खां वॾे में वॾो नशो इंसान जो नशो आहे। कंहिंजी जुदाई ऐं बेरुखीअ जे करे पंहिंजी ज़िंदगी ख़राबु न कयो ऐं न ई कंहिंजी यादि में नशो कयो। कोई तव्हां लाइ ज़रूरी न हुजे बल्कि तव्हां कंहिंजे लाइ ज़रूरी थियो। मां इहो नथो चवां त मां मोहबत जे ख़िलाफ़ु आहियां, पर मां हिते सेल्फ इम्प्रूवमेंट जी ॻाल्हि थो कयां। अकेला ख़ुशि रहणु सिखो या उन माण्हू जी तलाश कयो जेको तव्हां खां बिना न रही सघे। अगरि अहिड़ो माण्हू तव्हांजी ज़िंदगीअ में आहे या अची वञे त उनखे सभ खां वधीक तरजीह ॾियो। नंबर 5, पैसा। पैसनि खे ज़िंदगीअ में एतिरो ज़रूरी सम्झो जेतिरो गाॾीअ जे लाइ तेल आहे। हिन ॻाल्हि ते गौर कयो। जॾहिं बि फ़ैसिलो कयो उन में पैसनि बचाइण बजाए दिलि जी ॿुधो। तव्हांजो दिमाग़ चाहींदो त कंहिं जॻह ते पैसा घटि ख़र्च करे भले मां थोरो लेट ई पहुचां। थी सघे थो त तव्हांजी दिलि टाइम बचाइण लाइ पैसा ख़र्च करणु चाहे। थी सघे थो त तव्हांजी दिलि संगत में दोस्तनि में पैसा बचाइण बजाए इज़त बचाइण लाइ पैसा ख़र्च करणु चाहे। कंहिं माण्हू सां तव्हांजी मुलाक़ात हुजे जा ॿीहर न थिए उते तव्हां खां ख़र्च कराए। कंहिं रिलेशनशिप में जो अॻिले ते इहो असरु पए त उनजो पार्टनर कंजूस न आहे। थी सघे थो तव्हांजी दिलि तव्हांजे बीमार पीउ माउ ते ख़र्च करणु चाहे ऐं तव्हांजो दिमाग़ इहो चए त इहे त पाण ई सही थी वेंदा। पर मां इहो चवंदुमि त तव्हां दिलि जी ॿुधो ऐं ख़र्च कयो, छो जो थी सघे थो सुभाणे उहे तव्हां में न रहनि ऐं तव्हां हथ मलींदा रहिजी वञो अलाह जी वाट में, जो सुभाणे तव्हां न रहो त इहा नेकी तव्हांखे अॻिते कमु अचे। सिंधीअ में तव्हां इहो मेणो त ज़रूरु ॿुधो हूंदो त फलाणो छा ख़र्च कंदो, इन वटि त दिलि ई कोन्हे। मां तव्हांखे कंहिं फज़ूल ख़र्च करण खां नथो चवां बल्कि इहो थो चवां त जिते तव्हांजी दिलि मुतमइन आहे उते ख़र्च कयो। हिन वीडियो जी एंड हज़रत अलीअ जे हिन फरमान सां इन खां अॻु तुंहिंजो माल तोखे खाई वञे तूं पंहिंजे माल खे खाई वञ। हिन वीडियो जी समरी 5 शयुनि ते बीठी। इन्हनि 5 शयुनि ते तव्हां काबू कयो बजाए जो इहे तव्हां ते काबू कनि। ऐं हिन वीडियो खे पंहिंजे 5 दोस्तनि में ज़रूरु शेयर कजो। फाइनली थैंक्स फॉर वॉचिंग।